अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ला हौला वला क़ुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व अक़ीमुस्सलाह व आतुज़्ज़काह व अतीउर रसूल लअल्लकुम तुरहमून। अज़ीज़ाने गिरामी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। नाज़रीन, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर सिंध टीवी जे हिन प्रोग्राम फ़ज़ाइले माह रमज़ान में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। हिन माह मुबारक रमज़ान जो अॼु जेको ॿियो प्रोग्राम आहे उहो असांजो अॼु जो मौज़ू ज़कात आहे। हाणे असां ज़कात ते ॻाल्हाईंदा हलंदासीं त जेको ज़कात ख़ुदावंद आलम इंसान जे मथां फ़र्ज़ु कयो आहे। हिकु जेको ख़ुदावंद आलम इंसान ते फ़र्ज़ु कयो नमाज़, ॿियो फ़र्ज़ु कयो रोज़े जे बारे में तव्हांजे ख़िदमत में कल्ह बयानु करे चुका आहियूं त ख़ुदावंद आलम रोज़ो माह मुबारक रमज़ान में फ़र्ज़ु करे पंहिंजे बंदन खे पाण सां पाण जे वेझो करण जो ज़रियो क़रार ॾिनो आहे। हाणे हिन माह मुबारक रमज़ान में जेके अज़मत वारा अमल आहिनि, अज़मत वारा कम आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो कमु इहो ज़कात आहे। ज़कात इंसान पंहिंजी ज़िंदगी में साल में ॾेई थो सघे कंहिं बि महीने में, पर मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त माह मुबारक रमज़ान में जीअं त हर अमल जो घणो सवाबु थो मिले। अगरि कोई इंसान हिकु गुनाह थो करे माह मुबारक रमज़ान में त उन जो गुनाह घणो थो मिले। यानी छा त अगरि ख़ुदा जी मासियत कंहिं हिकु अमल में कयो थो वञे त उन जो गुनाह माह मुबारक रमज़ान में ॿियनि महीननि जे मुक़ाबले में घणो थो मिले। हिन माह मुबारक रमज़ान में अगरि हिकु नंढी नेकी बि कई वञे त उन जो सवाबु ॿियनि महीननि जे मुक़ाबले में माह मुबारक रमज़ान में घणो थो मिले। त अॼु असां ज़कात जे बारे में ॻाल्हाईंदा हलंदासीं त ज़कात जेको ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि ते फ़र्ज़ु कयो आहे। अच्छा, असां अॼु ॻाल्हाईंदा हलूं त माह मुबारक रमज़ान में जेके असां ही अमल अंजाम ॾींदा आहियूं, आया उहे असांजा क़बूल वेंदा आहिनि या न। रोज़ो आहे असां रखंदा आहियूं। तव्हांजे ख़िदमत में बयानु करे चुकी आहियां त रोज़ो चाहे खाइण पीअण खां रुकणु, सिर्फ़ु खाइण पीअण खां रुकणु न, बल्कि पंहिंजे ज़बान, कन ऐं अखियुनि ते बि कंट्रोल रखणु, उन सां गॾोगॾु पंहिंजे दिलि ते बि कंट्रोल रखणु। कहिड़नि अमलनि खां? उन अमलनि खां जंहिं सां रोज़े जो सवाबु घटिजी वञे थो या रोज़े जो सवाबु असांखे नथो मिली सघे। अगरि असां रोज़े जी उहा सआदत ऐं माह मुबारक रमज़ान जे वाजिब इन अमल खे अंजाम ॾियणु सही चाहियूं था त पोइ असांखे माह मुबारक रमज़ान जे रोज़नि खे अहिड़े तरीक़े सां अंजाम ॾियणो आहे, अहिड़े तरीक़े सां रखिणो आहे जो उन सां गॾोगॾु असांजो शिकम, असांजा कन, असांजी ज़बान, असांजूं अखियूं, असांजे दिलि आहे उहा बुराइनि खां परे रहे। हाणे जेको ज़कात आहे जंहिंजे बारे में ख़ुदावंद आलम फ़रमाए थो त अक़ीमुस्सलाह, छा थो फ़रमाए? अक़ीमुस्सलाह याने नमाज़ क़ाइमु करियो, व आतु ज़कात ऐं ज़कात ॾियो। ॾिसंदा हलूं त क़ुरान मजीद में 10 मक़ामनि ते ज़कात जो बयानु नमाज़ सां गॾोगॾु आयो आहे। ज़कात जो बयानु, नमाज़ बि वाजिब इबादत आहे, उन सां गॾु ज़कात बि वाजिब इबादत आहे। उन वाजिब इबादत खे नमाज़ जहिड़ी बुलंद इबादत सां गॾु ख़ुदावंद आलम बार बार तकरार करे ॿुधायो आहे त हीअ का आम इबादत न आहे, हिन खे तव्हां मतां हल्को सम्झो। छो जो अगरि ख़ुदावंद आलम हिकु दफ़ो हुकुम ॿुधाए छॾियो त ॿिए दफ़ा दोहिराइण जो कहिड़ो मक़सदु? इहो मक़सदु आहे त हिन जी अहमियत बुलंद आहे। ख़ुदावंद आलम जॾहिं कंहिं शइ जी अहमियत खे वाज़े करणु थो चाहे, उनखे उजागर करणु थो चाहे त उन शइ खे बार बार तकरार थो करे। जहिड़े तरीक़े सां क़ुरान में 114 सूरतूं आहिनि त 113 सूरतनि जे शुरू में बिस्मिल्लाह आहे, सवाइ सूरह तौबा जे। हाणे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम खे ख़ुदावंद आलम हिकिड़ी आयत इन खे
ख़ुदावंद आलम उन हिकिड़ी आयत जो बार बार तकरार कयो आहे। छाजे लाइ? इन जे करे त इन बिस्मिल्लाह जी जेका आयत आहे इन जी फ़ज़ीलत मुंहिंजे बंदनि जे साम्हूं उजागर थिए त इन हिकिड़ी आयत जे पढ़ण जो केतिरो सवाबु आहे। अहिड़े तरीक़े सां जेको ज़कात आहे, ख़ुदा जे राह में ख़र्च करणु, जेको इंसान वटि पंहिंजो माल आहे, पंहिंजी मिल्कियत आहे, सोन चांदी आहे, गऊं आहिनि या उठ आहे, ॿकरी रिढ आहे, उन खां अलावा अगरि कणिक आहे, किशमिश, जौ या खजूर आहिनि, उन्हनि ते ज़कात फ़र्ज़ु आहे। त उन्हनि मां इंसान उन जो जॾहिं उहो मिक़दार मुअयन थी वञे, उहो निसाब ताईं पहुची वञनि, त पोइ उन्हनि मां असां ज़कात यानी छा ख़ुदा जे राह में ख़र्च कंदासीं। अगरि उहो निसाब मुक़ररु थी वियो त उन्हनि मां ज़कात कढी करे ख़ुदा जी राह में ख़र्च कंदासीं। उन ज़कात ॾियण खे ख़ुदा क़ुरान में बार बार तकरार थो करे त हिन ज़कात जहिड़ी इबादत खे आम न सम्झो, ही अज़ीम इबादत आहे। इन जे तकरार मां साबित थिए थो केतिरा दफ़ा 10 मक़ामनि ते नमाज़ खे तकरार कयो वियो आहे, नमाज़ सां गॾु ज़कात खे तकरार कयो वियो आहे त नमाज़ सां गॾोगॾु तव्हांखे ज़कात बि ॾियणो आहे, यानी छा ख़ुदा जे राह में तव्हांखे ख़र्च करिणो आहे। उन खां अलावा नमाज़ खां अलावा वरी ॾिसंदा हलूं त क़ुरान मजीद में 82 मक़ामात ते ख़ुदा जी राह में ख़र्च करण जो ज़िक्र थियलु आहे। ख़ुदावंद आलम छा थो फरमाए? सूरह नूर आयत नंबर 56 में वअक़ीमुस्सला व आतु ज़का, नमाज़ पढ़ो ऐं ज़कात ॾियो। उन सां गॾोगॾु ख़ुदावंद आलम फरमाए थो व अतीयुर रसूल, ऐं रसूल जी अताअत कयो। छाजे लाइ? ख़ुदावंद आलम हकीम आहे। जीअं मां तव्हांजे ख़िदमत में पहिरें दर्स में बयानु करे चुकी आहियां त ख़ुदावंद आलम हकीम आहे। हकीम उनखे चइजे थो जेको कोई बि कमु बग़ैर मक़सद जे नथो करे। आख़िर ख़ुदा नमाज़ खे फ़र्ज़ु कयो, ज़कात खे फ़र्ज़ु कयो, रोज़े खे फ़र्ज़ु कयो। हाणे ख़ुदावंद आलम चवे थो अतीउर रसूल, छा त रसूल जी अताअत कयो। छाजे लाइ? इहे इबादतूं छाजे लाइ फ़र्ज़ु थियूं ऐं रसूल जी अताअत छाजे लाइ कयूं? त अॻिते ख़ुदावंद आलम इन्ही आयत में फ़रमाए थो लअल्लकुम तुरहमून, त शायदि तव्हां ते रहम कयो वञे। हाणे इते रहम जी नालो वठी करे रहम जो ख़ुदावंद आलम ॿुधाए थो त अगरि तव्हां ख़ुदा जी रहमत खे हासिलु करणु चाहियो था त रसूल जी अताअत कयो, ख़ुदा जे राह में ज़कात ॾियो ऐं उन सां गॾोगॾु नमाज़ बि पढ़ो। हाणे असां जेके रवायतूं पढ़ूं था उन्हनि में असांखे ख़बर थी पए, रवायतुनि में मिले थो त जॾहिं इंसानु हिन दुनिया मां हलियो थो वञे, जॾहिं इंसान खे क़बर में लाथो थो वञे त क़बर में पहिरियां नमाज़ जी पुछा गुछा थींदी आहे। नमाज़ जे बारे में सवाल थींदा आहिनि त तव्हां नमाज़ पढ़ी आहे या नाहे पढ़ी, अगरि पढ़ी आहे त कहिड़ी कैफ़ियत में, कहिड़ी हालत में। त मां हिते जेका तव्हांजे साम्हूं आयत पढ़ी आहे उन आयत में ज़कात जो ज़िक्र, ज़कात जो बयानु 10 मक़ामनि ते क़ुरान मजीद में नमाज़ जहिड़े इबादत सां गॾु आई आहे। हाणे ज़कात कॾहिं फ़र्ज़ु थियो? ज़कात रवायतूं लिखनि थियूं त 2 हिजरी में ज़कात फ़र्ज़ु थी आहे। ज़कात भला फ़र्ज़ु थियण जो मक़सदु कहिड़ो आहे? छो फ़र्ज़ु थियो? आख़िर ज़कात इंसानु पंहिंजे माल मां कढे थो, ॾिए थो, त उनजो कहिड़ो मक़सदु आहे? तव्हांजे ख़िदमत में चंद मां उहे मक़सदु बयानु कंदी हलां त ख़ुदावंद आलम इहो ज़कात फ़र्ज़ु करे थो। छाजे लाइ? जेके अमीर माण्हू आहिनि, जेके दौलतमंद आहिनि, जेके सरवतमंद आहिनि, उहे पंहिंजे माल मां ज़कात कढनि। कंहिंजे लाइ? ग़रीबनि जे लाइ, मिसकीननि जे लाइ, फ़क़ीरनि जे लाइ। उहे जेके पंहिंजे घर जो ख़र्चो नथा हलाए सघनि, त छो जो उन्हनि ग़रीबनि जो हिसो उन्हनि अमीरनि जे उन मिल्कियत में, उन मालो दौलत में रखियलु आहे। ख़ुदावंद आलम इन लाइ हुकुम ॾिनो आहे त पंहिंजे माल मां तव्हां ज़कात कढो, तजी तव्हांजो माल पाक थिए, तव्हांजी मिल्कियत पाक थिए ऐं तव्हांजे लाइ हलाल थी वञे। अगरि कोई इंसानु इन माल मां ज़कात न कढंदो, उनजो जेको माल आहे उन लाइ पाक नाहे थियो, उनजो जेको माल आहे उहो उनजे लाइ हलाल, पंहिंजे मालिक लाइ हलाल नाहे थियो। कीअं हलाल कंदो? जॾहिं ख़ुदा जे चयल हुकुमनि ते अमल करे,
ख़ुदा जे ॾेखारियल रस्ते ते अमल करे जॾहिं फ़क़ीरनि मिसकिननि खे उन मां ॾींदो त पोइ ख़ुदावंद आलम उन जे उन माल खे पाक ऐं हलाल करे छॾींदो। अगरि असां कंहिं शख़्स खे ग़रीब खे ज़कात ॾियूं था, उन ज़कात सां वञी करे हू पंहिंजे घर जो ख़र्चो हलाए थो, त हाणे असां जेको पंहिंजे माल मां ज़कात कढूं था, कुझु माण्हू पंहिंजे ज़हन में इहो तसवुरु कंदा आहिनि त हाणे असां जेको पंहिंजे माल मां ज़कात कढियो आहे त असांजो माल हाणे घटिजी वेंदो। पर ख़ुदावंद आलम छा थो चवे त न, मुंहिंजी जेका ज़ात आहे उहा बुलंद ज़ात आहे, मुंहिंजी ज़ात आला तरीन ज़ात आहे, मूं वटि दुनिया ऐं आख़िरत जा ख़ज़ाना आहिनि। मां तव्हांखे हुकुम ॾिनो आहे त मुंहिंजी राह में ज़कात ॾियो त आउं तव्हांजे रिज़्क़ में इज़ाफ़ो विझंदसि, तव्हांजे रिज़्क़ खे वधाईंदसि, तव्हांजे रिज़्क़ खे तव्हांजे लाइ हलाल कंदसि। अगरि तव्हां मुंहिंजे राह में न ॾिनव त तव्हांजो रिज़्क़ इहो तव्हांजे लाइ हलाल कोन्हे को। अच्छा, ज़कात जेको इंसानु ॾिए थो ख़ुदा जी राह में त उन जा फ़ाइदा आख़िर कहिड़ा आहिनि? ज़कात ॾिए थो कंहिं ग़रीब खे, कंहिं मिसकीन खे, कंहिं यतीम खे। हिन माह मुबारक रमज़ान में कंहिं यतीम खे खाराइण, कंहिं मिसकीन खे रोज़ो रखाइण या रोज़ो खोलाइण जो अज़ीम तरीन सवाबु आहे, बुलंद तरीन सवाबु आहे ऐं इहो बहितरीन अमल बि आहे। त आख़िर इंसान अगरि ज़कात हिन माह में ॾिए, छोजो हिन माह मुबारक में नंढी नेकी कई थी वञे त उनजो बुलंद सवाबु थिए थो, उनजो बहितरीन ऐं घणो सवाबु थिए थो। त हिन माह में अगरि इंसानु कोई ज़कात ॾींदो त ज़कात अगरि थोरो बि हुजे पर उनजो सवाबु उनखे घणो ॾिनो वेंदो। हाणे ज़कात अगरि कोई इंसानु नथो ॾिए त पोइ उनजा ॿिया आमाल बि क़बूल न वेंदा। रवायतूं ॿुधाइनि थियूं त अगरि कोई इंसानु ज़कात पंहिंजे माल मां नथो ॾिए त उनजी जेका नमाज़ आहे, नमाज़ त पढ़े थो पर ज़कात नथो ॾिए त नमाज़ क़बूल न वेंदसि। भले नमाज़ पढ़े पर नमाज़ क़बूल न वेंदसि, छोजो नमाज़ सां गॾोगॾु इन ज़कात जो बि हुकुम ख़ुदावंद आलम ॾिनो आहे त अक़ीमुस्सलाह व आतुज़ ज़कात, नमाज़ बि पढ़ो ऐं उन सां गॾोगॾु तव्हां ज़कात बि ॾींदा हलो। अच्छा, अगरि कोई इंसान कंहिं ग़रीब खे ज़कात ॾेई छॾी त पोइ उन सां फ़ाइदो, रिज़्क़ में उनजे में इज़ाफ़ो थींदो, उहो रिज़्क़ पाको पाकीज़ा बणिजी वेंदो। ऐं ॿिए तरफ़ जंहिं ग़रीब खे उहो रिज़्क़ अता कयो वियो, उन ग़रीब खे मदद मिली वई, उन जे दिलि खे मुसरत मिली वई। हिन माह में अगरि कंहिं ग़रीब जे दिलि खे काई ख़ुशी मिले त इन खां अज़ीम कोई मां त चवंदसि इबादत कोन्हे। छोजो अगरि कंहिं ग़रीब खे हिन माह में कुझु अता करे माण्हू उनजी ख़ुशी अता करे, छोजो ख़ुदावंद आलम फ़रमाए थो न त अगरि कोई इंसानु तव्हां ते अहसान करे त मुंहिंजो शुक्र अदा न कयो, उनजो शुक्र अदा कयो। अगरि तव्हां मुंहिंजो शुक्र अदा कयो त मां उहो शुक्र क़बूल न कंदसि जेसि ताईं मुंहिंजे बंदे जो शुक्र अदा न कयो, छो तव्हां ते उन मुंहिंजे बंदे अहसान कयो आहे। त अहिड़े तरीक़े सां अगरि कंहिं बंदे जे दिलि खे असां ख़ुशि कंदासीं हिन माह मुबारक में त यकीनन ख़ुदा जी महिरबानी ज़ात बि असांखां राज़ी थींदी ऐं ख़ुदा बि असांखां ख़ुशि थींदो। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त असां जॾहिं ज़कात कंहिं ग़रीब खे, कंहिं मिसकिन खे ॾींदा आहियूं त उन ज़कात जी वजह सां ख़ुदावंद आलम जी रहमत जा दरवाज़ा असां ते खुली था वञनि। जेका ज़ाहिर ॻाल्हि आहे त ही माह मुबारक रमज़ान जंहिंमें ॿुधायो थो वञे, रवायतुनि में आहे, हदीसनि में आहे त हिन माह जो जेको पहिरियों अशरू आहे, यानी पहिरीं खां वठी करे 10 ताईं, ही 10 ॾींहं जेके आहिनि उहे अशरे रहमत आहिनि, यानी ही 10 ॾींहं रहमत जा आहिनि। कोई अगरि इंसान हिन माह मुबारक में पहिरीं खां वठी करे 10 ताईं ख़ुदा जे वाजिबात खे अदा थो करे त उन ते ख़ुदावंद आलम जी रहमत वसे थी, ख़ुदावंद आलम जे रहमत जा दरवाज़ा उन ते खुलिया था वञनि। अगरि कोई इंसान वरी ॿियो अशरो थो अचे माह मुबारक रमज़ान जो, यानी 11 खां वठी करे 20 ताईं आमाल अंजाम थो ॾिए, नमाज़ूं, रोज़ा, ग़रीबनि मिसकिननि जी मदद, उन्हनि ते ख़र्च करणु, यानी ख़ुदा जे राह में फ़ी सबीलिल्लाह उन ग़रीबनि खे ॾियणु, उन्हनि जे दिलि खे ख़ुशि करण जहिड़ा अमल अंजाम ॾिए बि थो त इन माह में यानी 11 खां वठी करे जेको 20 ताईं ही 10 ॾींहं आहिनि उहे मग़फ़िरत जा ऐं बख़्शिश जा ॾींहं आहिनि। यानी पहिरें ख़ुदावंद आलम पहिरें अशरे में पंहिंजे बंदनि ते रहमत नाज़िल करे
उन्हनि खे बख़्शण लाइ ॿिए अशरे में वठी थो अचे। जॾहिं ॿिए अशरे में बंदा दाख़िल थियनि था त उन्हनि जा गुनाह बख़्शण शुरू था थियनि। जेके गुनाह उन्हनि कया हुया त उन रहमत परवरदिगार आलम जी वजह सां ॿिए अशरे में उन्हनि बंदनि जा गुनाह बख़्शंदा वेंदा आहिनि। हाणे ॾिसंदा हलूं त वरी जेको टियों अशरो माह मुबारक रमज़ान जो शुरू थो थिए, यानी छा एक ई माह मुबारक रमज़ान खां 3 माह मुबारक रमज़ान ताईं जेको अशरो शुरू थो थिए, रवायतूं ॿुधाइनि थियूं त ही 10 ॾींहं इंसान जे दुआउनि जे, इंसान जे मुनाजातनि जे क़बूलियत जा ॾींहं हूंदा आहिनि, इंसान जे निजात जा ॾींहं हूंदा आहिनि। यानी छा, जेके दुनिया मां हलिया विया आहिनि उन्हनि जे बि निजात जा ॾींहं हूंदा आहिनि, जेके हिन दुनिया मां आहिनि, दुनिया में मौजूदु आहिनि, उन्हनि जे बि निजात जा उहे ॾींहं आहिनि। कहिड़े तरीक़े सां तव्हांजी ख़िदमत में बयानु कंदी हलां त जेके मरहूमीन अगरि हितां हलिया विया आहिनि, दुनिया मां हलिया विया आहिनि, दुनिया में कोन्हनि के, हुन दुनिया में आहिनि, अगरि हुननि ते अज़ाब थी बि रहियो आहे त माह रमज़ान जे इन अशरे जे सदिक़े में उहे जहनुम जे बाहि खां निजात हासिलु करे वेंदा। ऐं कोई इंसानु हिन दुनिया में मौजूदु आहे त उहो इंसानु पंहिंजे गुनाहनि जे पिंजरे मां निजात हासिलु करे वेंदो, यानी पंहिंजे गुनाहनि खां पाकीज़ा थी वेंदो। त नाज़रीन इकराम, ज़कात ॾियण जा इलाही फ़ाइदा आहिनि। अगरि कोई इंसानु ज़कात ॾिए थो, उन जा इलाही फ़ाइदा आहिनि। अगरि ज़कात न ॾिए त उन जा नुक़सानात बि घणा आहिनि। अगरि कोई इंसानु ज़कात नथो ॾिए त ख़ुदावंद आलम उन जे रिज़्क़ मां बरक़त खे खणी थो छॾे, त यानी हिन जे हाणे रिज़्क़ में बरक़त न रहंदी। भले जेतिरी बि कोशिशि करे ज़कात नथो कढे त हिन जे रिज़्क़ में बरक़त न आहे। उन सां गॾोगॾु इन में जेका अगरि कोई कंपनी आहे, को हिन जो कारोबार आहे, उन में हिन खे नुक़सानात थींदा, छो जो उन मां ज़कात हिन न आहे कढियो। उन सां गॾु ख़ुदावंद आलम जहिड़ी ज़ात उन खां नाराज़ थी वेंदी, छो जो ख़ुदा जंहिंजी तवजह हूंदी आहे पंहिंजे बंदे ॾांहुं, छो जो उन ख़ुदा खे न निंड ईंदी आहे, न निंड जो झूटो ईंदो आहे। ख़ुदावंद आलम पाण क़ुरान मजीद में फ़रमाए थो, ला तअख़ुज़ुहु सिनतुं वला नौम, यानी हुन ख़ुदा खे न निंड थी अचे, न ई वरी निंड जो झूटो थो अचे। उहो ख़ुदा 24 कलाक पंहिंजे बंदनि खे पंहिंजे नज़रनि जे साम्हूं रखे वेठो आहे, पंहिंजे बंदनि खे पंहिंजे नज़रनि खां हिकु लहज़े लाइ बि ओझल नथो करे। त इन जे करे असां अगरि ज़कात नथा ॾियूं, कोई इंसानु ज़कात नथो ॾिए त ख़ुदा जी ज़ात नाराज़ थी वञे, यानी इन अमल खे न करण जी वजह सां ख़ुदा खे इंसानु नाराज़ करे वेहंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि, अगरि कोई इंसानु ज़कात नथो ॾिए त यानी ग़रीबनि जे हक़ खे गस्ब थो करे, छो जो ग़रीबनि जो जेको हिसो आहे, ग़रीबनि जो जेको हक़ आहे, उहो हक़ अमीरनि, दौलतमंदनि ऐं सरवतमंदनि जे मिल्कियत, उन्हनि जे माल में रखियलु आहे। अगरि कोई इंसानु उन मां ज़कात नथो कढे त उन ग़रीबनि जे हक़ खे गस्ब करे थो, ऐं गस्ब करे थो त उहो माल उन जे लाइ हराम थी थो वञे। ज़कात जा फ़ाइदा तव्हांजे ख़िदमत में ॿुधाए चुका आहियूं, ज़कात न ॾियण जा नुक़सानात बि ॿुधाए चुका आहियूं। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ज़कात ॾिजे कंहिंखे, छा ज़कात जेको बि रस्ते में मिले, ख़बर न आहे अमीर आहे ग़रीब आहे, उनखे ॾिजे, या कोई पाड़े में वेठल आहे, घर जा हालात बि सही आहिनि, उनखे ॾिजे न। असांखे जेको इस्लामी तालीमात जेका ॿुधाई वई आहे, जेको इस्लाम असांजो मज़हब असांखे ॿुधाए थो, इहो थो ॿुधाए त तव्हां अगरि ख़ुदावंद आलम जे बारगाह में ज़कात ॾियणु चाहियो था, यानी फ़ी सबीलिल्लाह, अलाह जे राह में ख़र्च करणु चाहियो था, त तव्हां उन्हनि खे ॾियो, उन्हनि फ़क़ीरनि खे जंहिं वटि खाइण लाइ कुझु कोन्हे, उन्हनि मिसकीननि खे जंहिं वटि घर जे ख़र्चे लाइ कुझु बि कोन्हे, उन्हनि मुसाफ़िरनि खे ॾियो जेके मुसाफ़िर आहिनि पर उन्हनि वटि ज़ादे राह कोन्हे, यानी सफ़र करण लाइ उन्हनि वटि ख़र्चो कोन्हे। छा भला असां सिर्फ़ु मुस्लमाननि खे ज़कात ॾियूं या वरी उन्हनि खे बि ज़कात ॾियूं जेके ग़ैर मुस्लिम आहिनि? इहो बि हिकिड़ो सुवालु आहे। त इन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां ग़ैर मुस्लिम खे बि ज़कात ॾेई सघूं था, उन हालत में जॾहिं उहो ग़ैर मुस्लिम इस्लाम जी हिमायत करे। अगरि कोई ग़ैर मुस्लिम आहे, कोई अची करे चवे थो त मूंखे तव्हां ज़कात ॾींदव त आउं इस्लाम क़बूलु कंदसि,
त पोइ असां उनखे ज़कात ॾेई करे इस्लाम जी दावत ॾेई सघूं था। ऐं अगरि जंग आहे कंहिं मुस्लमाननि जी कंहिं ॿिए क़ौम सां, त मुस्लमाननि जे मदद लाइ कंहिंखे अगरि तव्हां घुरायो था, गैर मुस्लिम आहे उनखे घुरायो था, मदद लाइ उनखे ज़कात ॾेई सघो था त अची करे तव्हां मुस्लमाननि जी इन कम में मदद कयो। ऐं तव्हां ज़कात उन जॻह ते बि ख़र्च करे सघो था अगरि कोई शख़्स कर्ज़दार आहे, कर्ज़ नथो अदा करे सघे, यानी हीउ एतिरे क़दुरु कर्ज़नि में जकड़ियल आहे, हीउ एतिरे क़दुरु ग़रीब आहे जो हीउ कर्ज़ु पंहिंजो अदा नथो करे सघे, त रवायतूं ॿुधाइनि थियूं तव्हां अहिड़े कर्ज़दार खे बि तव्हां ज़कात ॾेई सघो था ताकी हू कर्ज़ु अदा करे सघे। त नाज़रीन इकराम, क़ुर में जिते नमाज़ जो हुकुम आहे उते नमाज़ सां गॾोगॾु ज़कात जो बि हुकुम आयल आहे। अच्छा, असां ज़कात ख़र्च कयूं था, यानी ख़ुदा जे राह में असां ॾियूं था। अगरि कोई इंसान ग़रीब आहे, उहो ज़कात नथो ॾेई सघे, त पोइ छा हू ख़ुदा जे राह में ख़र्च न करे? यानी उन वटि जेके ज़कात जूं जेके शयूं आहिनि जंहिं ते ज़कात वाजिबु आहे, उहे जॻहूं उहे शयूं हुन वटि आहिनि ई कोन। एतिरो उन वटि माल थिए थो जो हू पंहिंजे बचनि जो पेट पाले सघे थो, त छा उहो ख़ुदा जे राह में ज़कात नथो ॾेई सघे? उन ते ज़कात फ़र्ज़ु कोन्हे, पर हू ख़ुदा जे राह में ख़र्च करे सघे थो। छो जो रसूल ख़ुदा खां जॾहिं सदक़े जे बारे में पुछियो वियो त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त सभिनी खां अफ़ज़ल तरीन ऐं बहितरीन सदको उहो आहे जेको फ़क़ीर पंहिंजे तंग दस्ती में रही करे, ग़रीब रही करे बि ॿियनि खे अता थो करे। फ़क़ीर पंहिंजे तंग दस्ती में ऐं ग़रीब रही करे बि पंहिंजे माल मां ख़ुदा जे राह में सदको थो ॾिए, सभिनी खां अफ़ज़ल तरीन सदको उहो आहे। नाज़रीन इकराम, त असांजा पैगम्बर छा था चवनि त असां सदको ॾियूं। कोई ग़रीब आहे, कोई मिसकिन आहे, उहो बि ॾेई सघे थो, पर अफ़ज़ल तरीन उन मिसकिन जो, उन ग़रीब जो आहे सदको जेको पंहिंजे तंग दस्ती में ग़ुरबत में रही करे ख़ुदा जे राह में ख़र्च थो करे। हदीस में मिले थो त अगरि तव्हां ख़ुदा जे राह में सदको ॾियो था त सदके जे ज़रिए सां तव्हां पंहिंजे मरीज़नि खे शिफ़ा बि हासिलु कराए सघो था। यानी अगरि असां वटि मरीज़ आहिनि, असां वटि बीमार आहिनि, उन्हनि जूं दवाऊं असां करायूं था, इलाजु करायूं था, तॾहिं बि उहे ठीकु नथा थियनि त सदके जे ज़रिए तव्हां उन्हनि खे शिफ़ा ॾियाराए सघो था। वरी अॻिते हदीस में बयानु थियलु आहे, रसूल ख़ुदा फ़रमाइनि था त तव्हां दुआऊं घुरंदा रहियो, ईअं न सम्झो त असां जूं दुआऊं क़बूल नथियूं थियनि, हाणे असां दुआऊं पढ़णु या दुआऊं घुरणु छॾे ॾियूं, पर न, दुआऊं तव्हां घुरंदा रहो। छो जो दुआउनि जे घुरण जा इलाही सवाब आहिनि, इलाही उन जूं जेके आहिनि फ़ाइदा आहिनि। अगरि तव्हां दुआ घुरंदव त जेके मुसीबतूं तव्हां ते अचण वारियूं आहिनि उहे अचण खां पहिरियां ई टरे वेंदियूं, उहे दूरि थी वेंदियूं, उहे तव्हां खां हटी वेंदियूं। ऐं तव्हां रसूल ख़ुदा फ़रमाइनि था अॻिते त तव्हां ज़कात ॾेई करे पंहिंजे माल जी हिफ़ाज़त कयो। यानी हिते असांखे ख़ुदा जे हबीब, ख़ुदा जे पैगम्बर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 शयूं ॿुधायूं आहिनि। यानी अगरि तव्हां पंहिंजे मरीज़नि खे शिफ़ा ॾियणु चाहियो था त ख़ुदा जे राह में सदको ॾियो। अगरि तव्हां पंहिंजे मुसीबतनि खे दूरि कराइणु चाहियो था, पाण खां परे कराइणु चाहियो था, त ख़ुदा खां दुआ घुरो। दुआ घुरंदव कंहिं शइ जे लाइ, आख़िर दुआ क़बूल नाहे थी त तव्हांजी मुसीबत जेका अचण वारी आहे उहा अचण खां पहिरियां हटी वेंदी। ऐं पंहिंजे माल जी हिफ़ाज़त कयो ज़कात ॾेई करे। नाज़रीन इकराम, असां जेको ही ज़कात ॾींदा आहियूं त इन सां गॾोगॾु असां अगरि सदको ॾियूं त इहो ज़कात बि सदके में ई शुमारु आहे। त सदको असां जेको ॾियूं था उन मां अफ़ज़ल तरीन सदको तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त जेको ग़रीब मिसकिन पंहिंजे ग़ुरबत में रही करे जेको सदको ॾिए थो उहो अफ़ज़ल तरीन सदको आहे। ॿी हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, अस-सदक़तु तरद्दुल बला, याने सदको जेको तव्हां ॾियो था, तव्हांजो इहो सदको तव्हांजे मथां ईंदड़ मुसीबतनि खे हटाए थो छॾे, परे थो करे छॾे। हाणे हिकिड़ी हदीस में तव्हांजी ख़िदमत में बयानु कयमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त तव्हां दुआऊं घुरंदव त दुआउनि जी वजह सां तव्हां जूं मुसीबतूं हटी वेंदियूं, तव्हां जूं मुसीबतूं परे थी वेंदियूं।
वरी ॿी हदीस में फरमाईंदा सदको ॾेई करे तव्हां पंहिंजे मरीज़नि खे बि शिफ़ा ॾेई सघो था, त सदको ॾेई करे पंहिंजे मुसीबतनि खे बि पाण खां परे कराए सघो था। त अच्छा, हाणे असां हिते ॾिसूं त ज़कात ॿुधाए चुका आहियूं त हिननि खे असां ॾेई सघूं था, मिसकीन खे, ग़रीब खे, फ़क़ीर खे, कंहिं मुसाफ़िर खे जंहिं वटि ज़ादिरा न हुजे, कंहिं कर्ज़दार खे त जीअं हू पंहिंजो कर्ज़ अदा करे सघे, ऐं कंहिं गैर मुस्लिम खे त जीअं हू इस्लाम जी हिमायत करे या इस्लाम खे क़बूल करे। पर असां हाणे सदको अगरि थोरो बि कंहिंखे ॾियणु चाहियूं त उहो असां कहिड़ी जॻह ते ख़र्चु कयूं, कहिड़े मक़ाम ते ख़र्चु कयूं? इन सवाल जो जवाबु तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सदको ऐं ख़ैरात असांखे रवायतुनि में मिले थो, हदीसनि में मिले थो त असां उन्हनि खे 5 मक़ामनि ते ख़र्चु करे सघूं था। उन हदीस में ॿुधायो वियो आहे त तव्हां 5 मक़ामनि मां उन्हनि जूं हर हिकु जूं कैटेगरियूं आहिनि, यानी हिकु जो दर्जो आहे, पोइ ॿिए जो दर्जो आहे, पोइ टे जो, सभिनी खां अफ़ज़लियत वारो दर्जो पहिरियों आहे, उन खां दर्जो घटि वारो ॿियो आहे, उन खां घटि दर्जो टियों आहे, हलंदे हलंदे 5 दर्जे ताईं। त सदक़े ऐं ख़ैरात लाइ जेको हदीसनि में ॿुधायो वियो आहे त तव्हां सदको ऐं ख़ैरात ॾियो, त पहिरियां ॾिसो ईअं न त तव्हां पंहिंजे घर में ख़ुशहाल वेठा आहियो ऐं तव्हां सदको ॿिए जॻह ते ॾियणु था वञो, जॾहिं त तव्हांजा माउ पीउ मौजूदु आहिनि ऐं उहे फ़क़्रु नादारी में रहनि था, उहे यानी गुरबत जा शिकार आहिनि। तव्हांजी तवजह पंहिंजे माउ पीउ ॾांहुं न आहे, पंहिंजे वालिदैन ॾांहुं कोन्हे, ऐं तव्हां ॿिए जॻह ते सदको ॾियणु था वञो, उहो तव्हांजो सदको क़ाबिल क़बूल न वेंदो। छो जो सदके जा जेके दर्जा ॿुधाया विया आहिनि उहे 5 आहिनि। उन्हनि मां पहिरियों जेको दर्जो आहे जिते इंसानु सदको ॾेई थो सघे उहो वालिदैन आहिनि उहे, यानी तव्हां सदको ॾियो त पहिरियों दर्जो वालिदैन जो आहे। हा, अगरि तव्हांजे वालिदैन खे बि ज़रूरत कोन्हे, तव्हांजे वालिदैन वटि सभु कुझु मौजूदु आहे, त ॿियो दर्जो तव्हां पंहिंजे घर में ॾिसो, तव्हां पंहिंजे फैमिली में ॾिसो, मथां कोई तंग दस्त हुजे, कोई हक़दार सदका हुजे त उनखे तव्हां सदको अदा कयो। पर अगरि तव्हांजे घर में बि कोई मौजूदु अहिड़े हस्ती कोन्हे जंहिंखे तव्हां सदको ॾियो, त पोइ तव्हां पंहिंजे रिश्तेदारनि ते निगाह विझो। जेके बि तव्हांजा रिश्तेदार आहिनि, चाचा जा ॿार आहिनि, चाचा आहिनि या चाचियूं आहिनि या फुफियूं आहिनि या ख़ाला आहिनि, जेके बि आहिनि उन्हनि मां अगरि कोई तंग दस्त, कोई गुरबत जो शिकार, कोई ग़रीब आहे, कोई बुख ऐं उन ते पंहिंजी ज़िंदगी बसर थो करे, त हदीस में ॿुधायो थो वञे त तव्हां उनखे सदको ॾियो। ऐं तव्हांजे ख़िदमत में बयानु कयमि त हिन हदीस में ॿुधायो वियो त पहिरियों दर्जो सदके जे इस्तेमालु करण जो वालिदैन आहिनि, तव्हां वालिदैन खे अदा कयो। अगरि वालिदैन खे ज़रूरत न आहे त उनखां बाद में पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे फैमिली में बि ज़रूरत कोन्हे त खूनी रिश्तेदारनि में ॾिसो, जेके तव्हांजे रत जा रिश्तेदार आहिनि, जेके तव्हांजे खून जा रिश्तेदार आहिनि, उन्हनि खे ॾिसो, उन्हनि खे तव्हां सदको अदा कयो। अगरि उन्हनि खे बि कंहिंखे ज़रूरत कोन्हे त पोइ चौथे नंबर ते पाड़ेसरी आहिनि। तव्हां पंहिंजे पाड़े में ॾिसो त जेके ग़रीब, नादार या मिसकीन माण्हू रहनि था, जेके पंहिंजे घर जो ख़र्चो ऐं ख़र्चो नथा हलाए सघनि, त तव्हां उन्हनि खे सदको ॾियो ऐं ख़ैरात ॾियो त जीअं हू पंहिंजे घर जो ख़र्चो हलाए सघनि। पर तव्हांजे हदीस में ॿुधाए थो वञे त तव्हांजे पाड़ेसरनि में बि कोई इंसानु अहिड़ो मौजूदु न आहे जंहिंखे तव्हां सदको या ख़ैरात ॾियो, त पोइ तव्हां फ़ी सबीलिल्लाह यानी किथे कंहिं मस्जिद में, कंहिं बारगाह में, कंहिं मदरसे में ॾेई सघो था। यानी हिन हदीस में सदके ऐं ख़ैरात जा जेके कैटेगरी ॿुधाए विया आहिनि, 5 मक़ामात ॿुधाया विया आहिनि। पहिरियों मक़ाम वालिदैन खे ॾेई सघो था, ॿियो मक़ाम पंहिंजे फैमिली में ख़र्चु करे सघो था, ऐं टियों जेको मक़ाम आहे तव्हां पंहिंजे फैमिली खे ॾेई सघो था। उनखां चौथे मक़ाम ते पाड़ेसरी आहिनि, उनखां 5 मक़ाम ते बयानु कयो वियो आहे त तव्हां फ़ी सबीलिल्लाह ॾियो, यानी इमाम बारगाहनि में, मदरसनि में ऐं मस्जिदनि में तव्हां ॾेई सघो था सदको। यानी सदको ऐं ख़ैरात तव्हां इहे न सोचो त जेको बि तव्हांखे इंसानु मिले उनखे ॾेई छॾियो, न, उन जा बि दर्जा आहिनि। अगरि तव्हां पहिरें दर्जे खे सदको न आहे ॾिनो, ॿिए दर्जे खे सदको ॾिनव त तव्हांजो उहो सदको क़बूल न वेंदो। तव्हां ॾिसो, अगरि पहिरें में कोई हक़दार आहे त उनखे ॾियो, अगरि हक़दार कोन्हे त पोइ ॿिए दर्जे वारे खे, ॿिए दर्जे में अगरि कोई हक़दार आहे, तव्हां 3 दर्जे वारे खे सदको था ॾियो, त इहो तव्हांजो सदको क़ाबिल क़बूल न वेंदो। इहा हदीस में बयानु थियल आहे। अच्छा,
ॿी हदीस में ॿुधाए थो वञे त अगरि तव्हां वटि एतिरो ख़र्चो आहे जो तव्हां कंहिं ग़रीब जे घर खे हलाए था सघो, कंहिं ग़रीब खे थोरी मदद बि ॾेई था सघो त उनखे ॾियो। हिकु रवायत में बयानु थियलु आहे त रावी बयानु थो करे त जॾहिं बयानु करण वारे ॿुधायो त कंहिं ग़रीब जे घर में अगरि तव्हां उन्हनि जे ॿारनि खे एतिरो ख़र्चो था ॾियो जो हू तालीम हासिलु करण लाइ स्कूल वञनि था, तालीम था हासिलु कनि, या उन्हनि जे घर में एतिरो था ॾियो जो हू खाधो पीतो वठनि था, त पोइ इन जो एतिरो सवाबु आहे ॼण त तव्हां हिकु हज मक़बूल जो सवाबु हासिलु कयो आहे। त इते रावी पुछे थो त एतिरो सवाबु कंहिं ग़रीब जे घरनि में ॾियण जो हिकु हज सो बि मक़बूल थियल हज जो सवाबु मिले। छो जो हिन दौर में ॾिसंदा हलूं त जेके हाजी आहिनि हज करण था वञनि, भले पाड़े में ग़रीब मिसकीन बुखिया वेठल हूंदा आहिनि, उञायल हूंदा आहिनि, या कंहिंखे रहण लाइ घर बि न आहे हूंदो, त उहे माण्हू हज करण, जेके इस्तिताअत रखंदा आहिनि, हज करण वेंदा आहिनि, हज करे ईंदा आहिनि। पाड़े में माण्हू बुखिया सुता पिया आहिनि पर उन्हनि जी कोई परवाह कोन्हे त छा उन्हनि जो उहो हज क़बूल आहे। त हिते हिन हदीस में, हिन रवायत में असांखे ॿुधाए थो वञे त अगरि तव्हां कंहिं ग़रीब जे घर में खाधो पीतो ॾियो था, कंहिं ग़रीब जे ॿारनि खे तालीम था ॾियारायो, त तव्हांखे उन जो एतिरो सवाबु थो मिले ॼण तव्हां हिकु मक़बूल हज खे हासिलु कयो आहे। रावी हैरान थी करे पुछे थो त हिकु मक़बूल हज जो सवाबु, एतिरो सवाबु कीअं थो थी सघे। वरी ॿुधाइण वारो ॿुधाए थो, हदीस ॿुधाइण वारो चवे थो अञा हिकु हज न बल्कि 10 मक़बूल हजनि जो सवाबु आहे। ॾिसंदा हलूं त हिते ख़ुदा जी राह में ख़र्चु करणु, कंहिं ग़रीब जे घर खे हलाइण जो, कंहिं ग़रीब जे ॿारनि खे तालीम ॾियण जो एतिरो सवाबु आहे जो 10 मक़बूल हजनि, यानी हज बि उहे जेके क़बूल थियल हज हुजनि। रावी जॾहिं हैरान थी करे चयो 10 मक़बूल हजनि जो सवाबु, वरी हदीस बयानु करण वारो चवे थो 10 बि न बल्कि 20, एतिरे ताईं जो ॿुधाईंदे ॿुधाईंदे 70 मक़बूल हजनि जेतिरो सवाबु ॿुधाए थो वञे। यानी हदीस बयानु करण वारो चवे थो त कोई इंसान अगरि कंहिं ग़रीब खे, कंहिं मिसकिन खे घर में ख़र्चो थो ॾिए, उन जे ॿारनि खे तालीम थो ॾियाराए, त उनखे 70 मक़बूल हजनि जेतिरो सवाबु थो मिले। नाज़रीन किराम, असांजे हिन दौर में माण्हू जेके दौलत खे, पंहिंजे मिल्कियत खे, पंहिंजे पैसनि खे बैंकनि में सेव करे रखंदा आहिनि, छा उहे उन पैसनि खे पाण सां गॾु खणी वेंदा? न, बल्कि हिन दुनिया में इंसानु आयो बि अकेलो आहे ऐं हिन दुनिया मां वेंदो बि अकेलो, पंहिंजे आमाल ई पाण सां गॾु खणी वेंदो। रवायतूं मिलनि थियूं त हिकु आलिम बयानु थो करे, अलामा नुसरत अब्बास बुखारी बयानु थो करे त जॾहिं हिन दुनिया मां हिकिड़ो शख़्स वञण वारो हुयो त उन वसियत कई त तव्हां मां अगरि कोई शख़्स चाहे थो त उहो मुंहिंजे मिल्कियत जो वारिस थिए, उहो मुंहिंजे हिन दौलत जो वारिस थिए, त उनखे हिकु राति मुंहिंजे क़ब्र में मूंसां गॾु गुज़ारणी पवंदी। यानी जॾहिं मूंखे क़ब्र में लाहियो वञे, मां मरी वञा, मूंखे क़ब्र में लाहियो वञे त जेका पहिरीं राति क़ब्र में हूंदी आहे, जेको शख़्स बि मुंहिंजे हिन क़ब्र में पहिरीं राति गुज़ारींदो, त मां जिन खे वसियत कई आहे उहे माण्हू मुंहिंजी ही मिल्कियत पूरी जी पूरी, मुंहिंजी दौलत उन शख़्स खे ॾेई छॾींदा। जॾहिं उन ॻोठ में इहो ऐलान कयो वियो त सभई माण्हू परेशान हुया। उन्हनि मां हिकिड़ो नौजवान निकिरी आयो, उन चयो त मां तयारु आहियां, इहो जेको शख़्स अगरि मरी वेंदो त इन जे क़ब्र जी पहिरीं राति मां हिन जे क़ब्र में इन सां गॾु रहंदसि। जॾहिं उहो शख़्स जेको वसियत करण वारो हुयो, जॾहिं उहो वफ़ात करे हिन दुनिया मां हलियो थो वञे, त उनखे जॾहिं दफ़नायो थो वञे, उन सां गॾो गॾु हिन खे बि अंदरि क़ब्र में लाहियो थो वञे। जॾहिं सुबुह थिए थी, सभई ॻोठ वारा माण्हू जमा थियनि था, त आख़िर हाणे ॾिसूं माजरो छा थो थिए। जेको क़ब्र में रहे थो भाई, जेको हिकु राति गुज़ारे चुको आहे ज़िंदा भाई, उन खां पुछा कयूं, उन शख़्स खां पुछा कयूं त तो हिकिड़ी राति में छा ॾिठो आहे, कीअं गुज़ारे, ऊंदाही क़ब्र में, ऊंदाही कोठी में रही करे हिकु राति पूरी कीअं गुज़ारे। सभई जमा थिया, ॻोठ वारा माण्हू नंढा वॾा सभई जमा थी करे ॾिसनि पिया। जॾहिं क़ब्र जे तख़्तियुनि खे हटाइनि, उहो शख़्स निकिरी आयो जेको हुन सां गॾु हिकिड़ी राति गुज़ारे पियो। उहो जॾहिं निकिरी आयो त उन
खे ॿुधायो वियो त हाणे तव्हां पंहिंजी मिल्कियत, पंहिंजो माल, पंहिंजी दौलत खणो, त हिन को जवाबु ॾिनो ऐं हीअ पंहिंजे कम सां अॻिते हलणु लॻो, अॻिते वञणु लॻो। त उन्हनि चयो त तव्हां छा पंहिंजी मिल्कियत ऐं पंहिंजी दौलत न खणंदव जंहिंजी वसियत तव्हांखे कई वई? त हीअ शख़्स चवे थो त मूंखे इहा मिल्कियत ऐं इहो दौलत न खपे, इहा मिल्कियत इहो दौलत न खपे। छाजे लाइ न खपे? हीअ शख़्स जवाबु ॿुधाए थो त छो जो मूंखे जॾहिं तव्हां क़बर में उन मुर्दा शख़्स सां रखियो ऐं जॾहिं तव्हां क़बर खे जॾहिं तव्हां बंदि करे हलिया विया त उन टाइम कुझु फ़रिश्ता सवाल करण लाइ आया। उन्हनि अजीब ग़रीब सवाल कया। मुंहिंजे जेके जेब में 8 पैसा हुया, उन्हनि 8 पैसनि मां पूरी राति मुंहिंजे 1 पैसे जे बारे मूंखां हिसाब किताबु वरितो वियो। पूरी राति में उन 8 पैसनि मां सिर्फ़ु 1 पैसे जे बारे में सॼी राति मूंखां हिसाब किताबु वरितो वियो ऐं अहिड़ो ॾुखियो हिसाब किताबु वरितनि जो हाणे मां परेशान थी वियो आहियां ऐं इहा मिल्कियत, इहो दौलत मूंखे न खपे। छो जो जॾहिं इंसान खे क़बर में लाथो थो वञे त उते उन पैसे जे बारे में उनखां पुछियो थो वञे त तोखे इहा दौलत, इहा मिल्कियत तोखे ॾिनी वई, तो किथे इस्तेमालु कई, तो किथे सर्फ़ कयो? छा तो उन मक़ामात ते ॾिनो जिते ख़ुदावंद आलम चयो? छा तो उन जॻह ते ख़र्च कयो जंहिं ते ख़ुदावंद आलम चाहे पियो? त अगरि न ख़र्च कई त उन जो हाणे जवाबु ॾिए, हाणे उन जो सिलो ॾिए। नाज़रीन किराम, असांजे अॼु जे दर्स जो मौज़ू हिते ख़तमु आहे। ॿिए दर्स जे मौज़ू जेको आहे नमाज़ जी फ़ज़ीलत ऐं नमाज़ खे कहिड़े तरीक़े सां अदा कजे, नमाज़ कहिड़ी क़बूलु आहे, आया असां नमाज़ खे तरजीह था ॾियूं या पंहिंजे कमनि खे तरजीह था ॾियूं, यानी नमाज़ जे टॉपिक ते अॻिते ॻाल्हाईंदा हलंदासीं। फ़िलहालु असांखे इजाज़त ॾियो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।